Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जेदो तुंहिंजो ना बाझ बि ओॾियाई मना रीअ थंभे रीअ थूणिए तूं छपर तूं छां कुॼाड़ो कुहां तोखे मालूम सबकी। रमज़ान करीम जो ॿियो रोज़ो असांखे नसीब थी रहियो आहे। असुर जो ही ख़ूबसूरत पहर जंहिंमें पाण परवरदिगार आलम जे रहमतुनि सां वास्ती रहिया आहियूं ऐं ही तहजुद जो वक़्तु आहे। रमज़ान जो बाबरकत महीनो बरकत छा आहे? माना ज़िंदगीअ में सुकून, ज़िंदगीअ में तसलसुल ऐं माठार, हिकिड़ी कैफ़ियत, बरकत इन्हनि शयुनि खे मजमूई तौर ते चई सघिजे थो। काथे बि माण्हू पाण खे खुटियल महसूस न करे, काथे बि माण्हू पाण खे वेगाणो महसूस न करे, काथे बि माण्हू पाण खे बेवाहो महसूस न करे। उनखे एहसास हुजे त मुंहिंजी मालिकी आहे, उनखे यकीन हुजे त मां धणको आहियां, निधणको न आहियां। दहरे जो वॾे में वॾो मसइलो इहो आहे त हू तव्हांखे शयुनि में मटीरियलिस्टिक स्टाइल में शयुनि में उलझाए ऐं तव्हांखे वेगाणो करे थो छॾे। तव्हांजे ज़हन में इहा ॻाल्हि थो विझे त तव्हांजो आगाज़ बि कोन्हे, तव्हांजो अंजाम बि अलाए छा आहे। अहिड़ी भावाटी ॾेई थो छॾे तव्हांजे ज़हन में जो तव्हां पंहिंजो पाण खे हिकिड़ो मुस्तक़िमुल क़ामत जानवर सम्झण था लॻो। परवरदिगार आलम जो तसव्वुर जेको इंसानी फितरत ते मबनी आहे, उहो न रुॻो असांखे पंहिंजे हुजण जो यकीन थो ॾियारे, बल्कि पंहिंजे हुजण जो अहसासु ॾियारण जे लाइ 12 महीने रमज़ान जो महीनो वारिद फरमाए, रमज़ान जो महीनो आणे असांखे असां सां हिकिड़ो पंहिंजाइप जो पेच थो पावे। माना तअल्लुक़ जी तजदीद थी थिए। रमज़ान में अल्लाह साईं सां तअल्लुक़ जी हिकिड़ी नवाण असांजे माहौल में अचे थी। तअल्लुक़ जो हिकिड़ो नओं रूप असांजे साम्हूं अचे थो, जंहिंमें असां परवरदिगार आलम सां नए सिरे सां लव लॻाए वरी ताज़ा तवाना थी वञूं था। इन शइ जो नालो आहे बरकत। त उहे बरकतूं असांखे हिननि सातुनि में नसीब थी रहियूं आहिनि। असुर जो वक़्तु केॾो ख़ूबसूरत वक़्तु आहे। असुर जी सहर अंगेज़ी, असुर जी सहर गाही। अलामा इक़बाल इन्हनि खे ॾाढो शानदार नमूने सां फोकस कयो आहे। वीचारींदड़ दिमाग़नि में जेके जवान दिमाग़ आहिनि, गभरू नौजवाननि जा दिमाग़, उहे नए अंदाज़ सां, नए वलवले सां ऐं तमामु बुलंदियुनि ते सोचींदा आहिनि। उन्हनि जे लाइ हुन पंहिंजे हिकिड़े 64 में दुआइया लफ़्ज़ चिटिया, जवानों को मेरी आहे सहर दे, जवानों को मेरी आहे सहर दे, फिर इन शाही बच्चों को बालो पर दे। खुदाया आरज़ू मेरी यही है, मेरा नूर बसीरत आम कर दे। असुर जो हे वक़्तु जेको असांखे नसीब थियो आहे, हिकिड़ो रमज़ान जंहिंमें परवरदिगार आलम जूं जे रहमतुनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि। हीउ अशरो हले पियो, अॼु ॿियो रोज़ो आहे पहिरें अशरे जो। माना रहमत जो ही ॿियो बाब आहे जेको असांखे नसीब थियो आहे। रहमत जो तसव्वुर छा आहे? इंसान जे तबियत में तसव्वुर जो हिकु अहिड़ो थधिकार जंहिंसां इंसान जे अंदर खे अहिड़ो इत्मीनान नसीब थिए जो माण्हूअ मां वेगाणप जो अहसासु निकिरी वञे ऐं उनखे महसूसु थिए त मुंहिंजी ज़िंदगीअ जो पल पल सकारतो आहे, जंहिंखे महसूसु थिए त मुंहिंजे ज़िंदगीअ जी हिकु अहिड़ी ख़ूबसूरत मंज़िल आहे जंहिं मंज़िल ॾांहुं हलण जे लाइ मां ज़िंदगीअ जो जेको सफ़रु कयां पियो, उन ज़िंदगीअ जे सफ़र जो हिकु हिकु पल मुंहिंजे लाइ काराइतो ऐं सकारतो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त
बाकिरदार इंसान मोमिन शख्स पंहिंजी ज़िंदगीअ में जेका तकलीफ़ ॾिसे थो उन तकलीफ़ जा ॿ सबब आहिनि। हिकु त उहा तकलीफ़ हुन जे जेकॾहिं गुनाहगार आहे त उन जे गुनाहनि जे मिटजण जो बाहिस थी बणिजे, जेकॾहिं हू गुनाहगार न आहे त उहा तकलीफ़ हुन जे लाइ दर्जनि जे बुलंदीअ जो बाहिस थी बणिजे। माना बाकिरदार मोमिन ऐं मुस्लमान शख़्स जे लाइ ज़िंदगीअ जो हर पल सकारतो आहे, सजायो आहे, क़ीमती आहे। उन जी ज़िंदगीअ जी तकलीफ़ बि इबादत बणिजी थी वञे। हिन पहर जे मुतालिक़ परवरदिगार आलम पाण हदीस कुदसीअ में फरमायो आहे त मां धरतीअ ते वारिद थींदो आहियां। हूअं अलाह साईं जो तसवुरु जेको आहे उहो भिटाई चवाणी त जेॾांहुं कांहियां कर हो तेॾांहुं साहिब साम्हूं, जेॾांहुं कांहियां कर हो तेॾांहुं साहिब साम्हूं, राणू ई राणू रिए राणे नाहे ॿियो की। ऐं मां तो वल्लू फसम वजहुल्लाह, जाॾे बि निहारियो ताॾे अल्लाह ताला जी कुदरत कार फरमाए, अल्लाह ताला जो वजूद तव्हांखे उतां लियाका पाईंदे महसूस थींदो। त उन परवरदिगार जो धरतीअ ते नुज़ूल जो जेको तसवुरु आहे उन जो मतिलबु आहे त उन शइ जी अहमियत खे तव्हांजे आॾो वाज़े कयो वियो आहे त परवरदिगार आलम धरतीअ ते नाज़िल थी ऐं ऐलान थो फरमाए रोज़ानो असुर जो, जंहिं वक़्त में हींअर पाण हिक ॿिए सां मुखातिब आहियूं। त आहे को निजात तलब कंदड़ त मां उनखे निजात ॾियां, आहे को जेको मूंखां बख़्शिश तलबे त मां उन जी बख़्शिश कयां। हल मिनकुम मुस्तगफिरन, तव्हां मां को अहिड़ो शख़्स आहे जंहिंखे पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश जी तलब हुजे, फअस्तगफिर लहू, मां उनखे बख़्शे छॾियां। छो त अल्लाह साईं जी निदा जेका आहे, असुर जी निदा खे असां हिननि लफ़्ज़नि में बि फ़ारसीअ में बयानु करे सघूं था। बाज़ आ हर आंच हस्ती बाज़ आ, गर काफ़िरो गिबरो बुत परस्ती बाज़ आ, गर काफ़िरो गिबरो बुत परस्ती बाज़ आ, इन दरगह मा दरगह अस्त नोमेदी नेस्त, इन दरगह मा दरगह अस्त नोमेदी नेस्त, सद बार अगर तोबा शिकस्ती बाज़ आ, बाज़ आ। मोटिया चेहड़ो आहे मोटिया, काफ़िरां बुत परस्तां मुशरिकां दहरिवां केर बि आहे मोटिया। हीअ दरगाह जेका आहे उन जो दर कॾहिं बि बंदि न थींदो आहे। तूं जहिड़ो बि आहे मोटिया। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, तुंहिंजो रब बाजारो, हिकु रब ॿियो बाजारो, उन खां तूं वेसलो थी वियो आहे। दुनिया जी कहिड़ी ताक़त आहे जेका तोखे तुंहिंजे रब खां वधीक सघारी थी लॻे, जंहिं ताक़त जे उलझन में मुब्तला थी तूं पंहिंजे अला कुल शैन क़दीर रब खां वेसलो थी चुको आहे। दुनिया जी कहिड़ी मुहबत आहे जंहिंमें प्यार जी एॾी उपटार आहे जो तोखे प्यार जे खलकण हार जे मुहबत खां वेसलो करे चुकी आहे। दुनिया जी उहा कहिड़ी सूंह आहे जंहिंजा ख़दो ख़ाल, जंहिंजे ज़ुल्फ़नि तोखे तुंहिंजे रूह खे असीर बणाए छॾियो आहे ऐं तूं हुन खलकण हार जे अबदी हुस्न ऐं अबदी सूंह खां वेगाणो थी चुको आहे। दुनिया जी कहिड़ी उहा आगोश आहे जंहिंमें तोखे एतिरो सुकून थो मिले जो उन सुकून जे चकर में तूं परवरदिगार आलम जे सरापा तस्कीन मुयसर कंदड़ वजूद खां वेगाणो थी चुको आहे। मा गर्रक बिरब्बिकल करीम, इहे असुर जूं रमज़ान में निदाऊं आहिनि जेके असांखे कनाइण घुरिजनि, जंहिं ॾे असांखे मुतवजे थियणु घुरिजे। असां जेका सहरीअ जी तयारी कयूं पिया, हीउ जेको रधु पचाउ थिए पियो, हीअ जेका ॿोड़ पचण जी ख़ुशबू ऐं हुगा असांजे रूह खे वासे पियो, हे जेको अछनि चांवरनि जो जी फोटनि पियल ख़ुशबू असांजे मन में तरावत पई पैदा करे, हीअ जेका ॿटालूं तरण जी ख़ुशबू असांखे असांजे बुख खे तेज़ पई करे, हीअ जेके सयूं पयूं रधजनि, हे जेका ॾही पई थधी थिए,
हीअ जेका मही पई ठहे असुर में रोज़नि जे एतमाम जे लाइ इहे सभु शयूं दस्तरखान ते अचणियूं आहिनि। खटोलनि ते वेही असां सहरी कंदासीं, रंधिणे में संदुलनि ते वेही असां खाधो पीतो खाईंदासीं, अलाह साईं जूं नेमतूं असां बारावरीअ जे लाइ इस्तेमालु कंदासीं। हिन महल में इन्हनि सभिनी शयुनि सां गॾु असांखे जेके परवरदगार जूं निदाऊं मिली रहियूं आहिनि त तव्हां मूंखां छो वेसला थी विया आहियो? दुनिया जी कहिड़ी मुहबत आहे जंहिं तव्हांजे पेरनि में ज़ंजीरूं विधियूं आहिनि जेका तव्हांखे मूंखां छिके वेसलो पई बणाए? दुनिया जी कहिड़ी सूंहं आहे जेका सूंहं तव्हांखे मूंखां वधीक मोहे पई ऐं तव्हां उन सूंहं में मगम थी मुंहिंजे सूंहं खां वेसला थी चुका आहियो? तव्हांखे बादशाही घुरिजे, मां मालिकुल मुल्क आहियां, अचो मुंहिंजे दर ते, मां तव्हांखे बादशाहनि सां नवाज़े छॾियां। तव्हांखे इस्तिगना घुरिजे, तव्हां घुरो मूंखां, या मुगनी अग्ननी अमन सिवा, ओ गिना अता कंदड़ बेपरवाह, तूं धरतीअ जे हर जाइ खां असांखे पनाह ॾे, पंहिंजी आगोश अता कर। तव्हांखे दुनिया जो कहिड़ो प्यार आहे जेको पंहिंजे तरफ़ छिके थो ऐं उनजी कशिश तव्हांखे परवरदगार जे प्यार खां वेसलो थी बणाए। उनखे तव्हां पुकारियो, या वदूद या वदूद या वदूद या ज़ल अर्शिल मजीद या फ़आलुल लिमा युरीद या मुब्द या मुईद, अस्अलुक बिदूर वजहिक अल्लज़ी मलअ अरकानल अर्श, अस्अलुक बिरहमतिक अल्लती वसिअत कुल्ल शै, या मुगीस अगिस्ना, या मुगीस अगिस्ना, या मुगीस अगिस्ना। ओ बेअंत मोहब्बत कंदड़ हस्ती, ओ बेतहाशा मोहब्बत अता कंदड़ हस्ती, ओ बेकिनार मोहब्बत सां वासे छॾींदड़ हस्ती, ऐं उहा हस्ती जेका अर्श बरी ते मुस्तक़ीम आहे, ऐं उहा हस्ती जेका मुस्तवा काइनात आहे, ऐं उहा हस्ती जेका ताक़तवरनि खां वधीक ताक़तवर ऐं उन्हनि जे ताक़त खे पंहिंजे ताक़त जे ज़ब्त में रखंदड़ हस्ती आहे। असांखे तुंहिंजो दरवाज़ो घुरिजे, असांखे तुंहिंजो प्यार घुरिजे, असांखे तुंहिंजो तअल्लुक़ घुरिजे, असांखे तुंहिंजो तसव्वुर घुरिजे, असांखे बाक़ी दुनिया जे सभिनी कुवतुनि खां, असांखे बाक़ी दुनिया जे सभिनी मोहींदड़ ख़ूबसूरतुनि खां, असांखे दुनिया जे बाक़ी सभिनी ज़ंजीर विझंदड़ कुवतुनि खां बेपरवाही अता करे हिकु अहिड़ी कुवत सां सरशार फरमाए छॾ जंहिं कुवत में वहदत हुजे, जंहिं कुवत में इंसान दोस्ती हुजे, जंहिं कुवत में हर माण्हूअ खे असां तुंहिंजो पाछो सम्झी, जंहिं कुवत में हर माण्हूअ खे असां तुंहिंजो बानू बंदो ऐं भाती सम्झी उन सां बेतहाशा प्यार कयूं, उन सां बेतहाशा मुहबत कयूं, उन सां ग़ैर मशरूत लवल आहियूं ऐं उनखे पंहिंजो पंहिंजो जुज़ सम्झूं। ऐं असां महसूसु कयूं त जेकॾहिं असांजी ज़बान मां को गुथो लफ़्ज़ निकितो त इहो हुनखे मारींदो, हो रंजीदा थींदो त हुनजी रंजीदगी दरअसल असांजी रंजीदगी आहे। इंसान जे ॿिए अॻिले जे चहिरे ते उभरंदड़ नागवारीअ जा आसार असांजे लाइ नागवारीअ जो सबबु बणिबो आहे। जेको माण्हू वधीक हसास हूंदो आहे, जेको माण्हू वधीक नफ़ीस हूंदो आहे, जेको माण्हू वधीक पंहिंजो बाशऊर हूंदो आहे, उन माण्हूअ जी महसूसात इन हद ताईं तेज़ हूंदी आहे त हू माण्हुनि जे इशारनि किनायनि चहिरे जे भावनि ताईं बि, चहिरे में जेके आसार उभरी था अचनि, माण्हू महसूसु कंदो आहे त अॻिले तां छा थो गुज़रे। जेकॾहिं मुंहिंजे ॿाड़े ॿोल जे करे अॻिलो माण्हू तकलीफ़ थो महसूसु करे त इहा तकलीफ़ हुनखे हुनखे नाहे ॾिनी, इहा तकलीफ़ मूं ॾिनी आहे। मूं में आहीं तूं, मतां तुंहिंजो ई तोखे लॻे। तंहिं करे परवरदगार सां लव लॻाइण जो मतिलबु आहे त माना इंसानियत जो जेको बि आलम आहे, धरतीअ ते जेके बि क़ौमूं आहिनि, धरतीअ ते जेतिरा बि माण्हू आहिनि, धरतीअ ते जेतिरा बि भाती आहिनि, धरतीअ ते जेतिरा बि कुटुंब आहिनि, उन्हनि में वहदत आहे। ज़ाहिर में असांखे शयूं कसरत में थियूं नज़र अचनि, पर उन कसरत खे जॾहिं तव्हां समेटींदव गहराईअ में वेंदव त हिकु जुज़ आहे, जंहिं जुज़म आहे। जीअं काइनात आहे, बिग बैंग सां हीअ काइनात हिकु वॾे गोले मां अलॻि थी ऐं कहकशाऊं ठहियूं ऐं सयारा ठहिया ऐं सवाबित ठहिया ऐं आसमान ठहिया ऐं धरतियूं ठहियूं ऐं मरीख़ ठहिया ऐं साईं तव्हांजा ज़ुहल ऐं अतारिद ठहिया। असुल में इहो हिकु जुज़ आहे जंहिंमां
जेको कुल खां अलॻि थी कान तारकन फतकना हुमा, गुथियल हिकिड़ी काइनात हुई जंहिंखे असां अलॻि करे निखेड़े ऐं वुसअतूं ॾेई छॾियूं आहिनि। वसिया कुर्सी हुस्समावात वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा, जंहिंजे वुसअतुनि जो को अंत कोन्हे को, उन जी ज़ात उन्हनि वसअतुनि खां बि वसीक वसी आहे ऐं उन जो पूरी काइनात खे इहातो कुदरत जो पंहिंजे ज़ब्त में थो रखे ऐं उहो ज़ब्त जेको काइनात खे संभाले थो उनखे थकाए नथो। उहा हस्ती असांखे निदा थी ॾे हिन असुर जे पर में त अचो मूं ॾे जहिड़ा आहियो मां तव्हांखे क़बूल थो कयां। या इबादी या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम, निदा थो ॾे उन्हनि शख़्सनि खे, कहिड़नि शख़्सनि खे जेके लीका लॻी चुका, सभु हदूं गुनाहनि जूं टपी चुका, उन्हनि खे निदा थो ॾे मूं ॾे अचो। कीअं थो निदा ॾे पाण ॻाल्हाईंदासीं उन ते नंढड़े वक़्फ़े खां पोइ। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी बिस्मिल्लाह। परवरदिगार आलम रहमत जे हिन ॾहाके जे ॿिए रोज़े ते असुर जे हिन मधुर महल में असांखे पुकारे पियो त जहिड़ा आहियो, जीअं बि आहियो, जेके तव्हां सभु गुनाहनि जूं हदूं लंघी चुका आहियो, मोटी अचो। या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम, रहमत जो अशरो आहे न, रहमत जी महल आहे, रहमत जूं ॻाल्हियूं पिया कयूं। रहमती वसिअत कुल शइ, जंहिंजी रहमत सभिनी शयुनि खे इहातो कयूं वेठी आहे, उहो तो फरमाए। असांखे उन खां वेसलो नाहे थियणो, दुनियादारी नाहक नाहे। असांजो सुबुह जो उथण खां वठी शाम जो हणवट जो हर मरहलो असांजे लाइ इबादत जी हैसियत थो रखे। असांजी करंसी जेका असांजे मुल्क जी आहे उनजे पोयां हिकिड़ो जुमिलो लिखियलु हूंदो आहे, शायदि तव्हां बि गौर कयो हुजे, हुसूले रिज़्क़ हलाल ऐं इबादत है, हुसूले रिज़्क़ हलाल ऐं इबादत है। त इहा हणवट सॼी असांजी इबादत आहे, इहा हणवट सॼी असांजी रिज़्क़ हलाल जे लाइ असांजे लाइ सवाब जो बाइस थी बणिजे। परवरदिगार आलम असांखे ज़िंदगीअ में जेके थाबा था अचनि उन्हनि थाबनि में असांजी दस्तगीरी थो फरमाए, उन्हनि थाबनि में असांखे हथु वठी ऐं पंहिंजे वजूद जो अहसासु थो ॾियारे। असांखे निदणकाए जे हाम दारींदड़ अहसास मां कढी थो अचे, उहो असांखे बार बार पंहिंजाइप जो अहसासु थो ॾियारे। दुनिया जूं जी जदीदियत असांखे परवरदिगार खां वेसलो नथी बणाए, बल्कि असांखे परवरदिगार जे शान जो जलवो थी पसाए। दुनिया जी हर साइंसी ईजाद क़ुरान पाक जे लफ़्ज़ कुल यौमिन हुव फी शान जो ज़िंदा तफ़सीर आहे। अल्लाह साईं फरमायो त मां हर घड़ीअ में, हर पल में, हर दौर में पंहिंजे नए जलाल सां, पंहिंजे नए जमाल सां, पंहिंजे नए शान सां, पंहिंजे नए मान सां, पंहिंजे नए अंदाज़ सां तव्हांजे आॾो वक़ू पज़ीर थींदो रहंदुसि ऐं तव्हांखे पुकारींदो रहंदुसि। या इबादी, या इबादी, या इबादी। हू पंहिंजे कंहिं बि बाने खे पाण खां वेसलो थियणु नथो ॾे। हुन सिर्फ़ु हिकु अमल खां, हिकु अंदाज़ खां, हिकु अदा खां नफ़रत जो इज़हार कयो आहे, जंहिंखे हुन नाक़ाबिले माफ़ी करार ॾिनो आहे, उहो आहे शिर्क। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, बाक़ी सभु गुनाह हू माफ़ करे थो, लेकिन जेको शख़्स उन सां कंहिंखे शरीक थो करे उनखे हू कॾहिं बि माफ़ न कंदो। शिर्क हिकिड़ो अहिड़ो त किरभाइतो अमल आहे जंहिंसां परवरदिगार आलम जे बंदनि जूं ज़िंदगियूं डावाडोल थियूं थियनि। शिर्क आहे छा? शिर्क जी माना आहे मुदाख़लत, शिर्क जी माना आहे टंग अड़ाइणु, शिर्क जी माना आहे निज़ाम खे डावाडोल करणु, शिर्क जी माना आहे परवरदिगार जे नेमतुनि खे महदूद करे पंहिंजे गोॾे जे हेठां सोरणु।
ला यगफिर ऐं युशरक बिही व यगफिर मा दून ज़ालिक लिमन यशा। जंहिं अल्लाह जे बंदनि जी ज़िंदगीअ में मुदाख़लत कई, जंहिं अल्लाह जे बंदनि जे ज़िंदगीअ खे डांवाडोल कयो, जंहिं अल्लाह जे नेमतुनि खे सिर्फ़ु पाण ताईं महदूद रखी ॿियनि इंसाननि खे सिकायो, जंहिं अल्लाह जे नेमतुनि खे सरमाएदारी निज़ाम जे डगर में आणे सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद जे लाइ डगर हलायो ऐं माण्हुनि खे महिनत में पीड़े उन्हनि खे सिर्फ़ु एतिरो ॾेई त हू ॿिए ॾींहुं हुननि जे कम लाइ ज़िंदा रही सघनि, अहिड़ो डगर हलायनि, इहा मुदाख़लत आहे, इहो खोसाण आहे। अलाह साईं जी ज़ात बेपरवाह आहे। हे जेको तव्हां पीरनि खे, हे जेको तव्हां झंडनि खे, हे जेको तव्हां कुबनि खे, हे जेको तव्हां बुतनि खे, हे जेको तव्हां तारीख़ जे ओञाणनि खे पूॼो था या मज़ाहिर फितरत ते आॾो सर्ब सुजूद था थियो, जो त कॾहिं इंसानु बाहि खे थो पूॼे, कॾहिं इंसानु गजगोड़ खे थो पूॼे, कॾहिं इंसानु लोह खे थो पूॼे, कॾहिं इंसानु हवा खे थो पूॼे। इहे सभु शयूं जेके आहिनि शिरक जी सादी सूरत आहिनि। ख़तरनाक अमल जेको शिरक जो आहे उहो आहे बंदनि सां खोसणु। अलाह साईं इंसाननि खे पंहिंजो जुज़ थो करार ॾे, नफ़ख़ फ़ीह मिन रूहिही, हुननि मंझि जेको रूह आहे उहो अलाह जे रूह जो जुज़ आहे। जेको रूह इंसान महिनत कश में आहे उहो रूह ई आसूदे ऐं ख़ुशहाल माण्हूअ में आहे। पोइ उन में ॿियाई छो थी थिए, उन में मुदाख़लत छो थी थिए, माण्हुनि खे महरूम छो थो रखियो वञे? इहो आहे शिरक। शिरक जे इन धुॿण मां कढण जे लाइ अलाह साईं तव्हांखे बार बार पुकारे थो। हे जेका रोज़नि जी प्रैक्टिस पई थिए उहा बि इहा आहे त तव्हां में अहसासु उजागर थिए, हा इहा फितरत आहे त माण्हू पंहिंजे सलाहियतुनि सां कुझु एॾा ज़हीन आहिनि जेके शयूं घणियूं हासिल करे था वञनि, पर उन जे लाइ बि परवरदिगार आलम जो दर्श त ॾिसो, नसीहत त ॾिसो, अंदाज़ त ॾिसो। फमल लज़ीन फुज़िलू बिरादी रिज़्क़िहिम अला मा मलकत अयमानुकुम, जेके बासलाहियत आहिनि उहे पंहिंजे ज़हनी कुवत सां या वसीलनि सां या तालुकात सां या पंहिंजे पीआर सां वधीक शयूं हथु करे आया। हाणे उन्हनि जे मथां लाज़िम आहे त जेके वाधू शयूं आहिनि उन्हनि जूं, उन्हनि जी ज़रूरतुनि खां उहे मोटाए ॾियनि उन्हनि महिनत कशनि खे जेके महरूम आहिनि, जेके उन्हनि जा मातहत आहिनि। जेकॾहिं ईअं माण्हू नथो करे ऐं शइ मां शइ ठाहींदो थो वञे, पैसे मां पैसो ठाहींदो थो वञे, ज़मीन मां ज़मीन वधाईंदो थो वञे ऐं पोइ माण्हुनि खे पंहिंजे शिकंजे में थो रखे, इहो अलाह जे निज़ाम रुबूबियत सां खोसण आहे। इहे शख़्स आहिनि जेके धरतीअ ते निज़ामी ज़िंदगीअ खे डांवाडोल था कनि। इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम, इहे शख़्स आहिनि जेके शिरक करे ऐं तमामु वॾो ज़ुल्म था कनि। इहे शख़्स आहिनि जेके अलाह जे बंदनि खे मानीअ खां सिकाए था मारनि, जेके अलाह जे बंदनि खे घर मुयसर करे ॾियण खां सिकाए था मारनि। हिकिड़ी आहे ज़हानत, ॿियो आहे शातिरपणो। ज़हानत मुस्बत अमल आहे, उन ज़हानत खे जॾहिं तव्हां माण्हुनि जे आज़ार लाइ था पैदा कयो त पोइ तव्हां ज़हीन न बल्कि शातिर आहियो। तव्हां जे ज़िंदगीअ जो मयार जेकॾहिं इहो आहे त आसूदे माण्हूअ सां तालुक़ क़ाइमु करिणो आहे, ख़ुशहाल माण्हूअ जूं दावतूं करणियूं आहिनि, हुक्मरान माण्हुनि जो दरबारी थियणो आहे, त पोइ तव्हां इन ॻाल्हि ते यकीन करे छॾियो त परवरदिगार ते तव्हांजो अमली तौर ते कोई ईमान कोन्हे को। अलाह जो मञींदड़ इंसानु ख़ुददार थींदो आहे, उहो दरबारी कीअं थो थी सघे? अलाह जो बानू पंहिंजनि हौसलनि खे बुलंद रखंदो आहे, उहो कंहिं ताक़त जे आॾो कीअं थो निमी सघे? अलाह जो बंदो तौहीद सां वासियल हूंदो आहे, वहदत सां वासियल हूंदो आहे, उहो न कंहिंजे ज़िंदगीअ में टंग अड़ाईंदो आहे ऐं नई वरी ॿिए खे इहो हक़ु ॾींदो आहे त उनजी ज़िंदगीअ में टंग अड़ाए। हू जॾहिं पंहिंजे ज़िंदगीअ खे डांवाडोल थींदे ॾिसंदो आहे त हू उथी पवंदो आहे, जिदोजहद कंदो आहे, हू कशाला काटींदो आहे, हू बुरसरे पेकार थी ईंदो आहे, हू मैदान मल्हाइण जे लाइ निकिरी ईंदो आहे, हू मुड़ुस माण्हू थींदो आहे, हू न कंहिंखे झुकाईंदो आहे न कंहिंजे आॾो झुकंदो आहे। हुनजी पेशानी जेका अलाह साईं हुनजे जिस्म जे बेहक में बुलंद रखी आहे, उहा हिक जे चाउंठ ते झुकाए उन सां वफ़ा जो पेच पाए, बाक़ी सभिनी झुकाईंदड़ दरनि खां पंहिंजो ॻाट ऊचो करे ऐं पंहिंजी वहदत सां सरशार तौहीदी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। उन वटि अलाह जूं नेमतूं हूंदियूं आहिनि त उन्हनि खे विराए वंडे खाईंदो आहे। रमज़ान, रोज़ो, रहमतूं, बरकतूं असां में इहे अहसास पैदा करण थियूं अचनि।
वल्लज़ीना यकनिज़ून अज़्ज़हब वल फ़िज़्ज़ा वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम यौम तुक़वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम हाज़ा मा कुंतुम तकनिज़ून। दौलत करण का कामयाबी आहे, दौलत गॾु करण का वॾी खेप खटण, हा अल्लाह साईं जी नेमत आहे, पर उन नेमत खे पंहिंजे लाइ नेमत बणाए ऐं ॿियनि जे लाइ वबाले जान बणाइजे त पोइ इहा लानत बणिजी थी वञे। ऐं पोइ जेको माण्हू इक़्तिनास थो करे ऐं पोइ माण्हू जेको ज़ख़ीरा अंदोज़ीअ में काहे थो पवे, उहो माण्हू अंधो थी थो वञे, उन माण्हू जूं वायूं बताल थी थियूं वञनि, उहो शख़्स पाण खे बरतर सम्झण थो लॻे, उहो शख़्स माण्हुनि जे मथां हुक्मरानी क़ाइमु करण जो पाण खे हक़दार थो सम्झे। इहो शख़्स अमली तौरु अल्लाह जे वजूद जो क़ाइल न थियो, भली उहो सरब सुजूद थींदो हुजे, भली उहो नेक निमाज़ी हुजे, भली उहो उमिरनि जे पोयां उमिरा कंदो हुजे, भली उहो हज जे पोयां हज कंदो हुजे, भली उहो तस्बीह खड़काईंदो हुजे, भली उहो मसनून लिबास में मलबूस हुजे, पर जेकॾहिं उहो शख़्स सरमाएदारीअ जे उन डगर ते थो हले जंहिंमें माण्हूअ जे महिनत कश अंसरनि जो इस्तेहसाल थो थिए, जंहिंमें महिनत कश पंहिंजो घरड़ो नथो ठाहे सघे, प्लाटिंग थिए, उन्हनि प्लाटिंग ते बि वञी सस्ता प्लाट ख़रीद करे पैसो फुज़ूल पियो आहे, किरोड़ सीड़ाए ऐं 2 सालनि खां पोइ उन्हनि खे ॾहूण ते महांगो करे विकिणणु, इहा इंसानियत आहे। अल्लाह साईं जे निज़ाम में मुदाख़लत नाहे, इहा टंग अड़ाइणु नाहे परवरदिगार जे निज़ाम में। हुन धरतीअ खे कुशादो कयो आहे, व इलल अर्ज़ कैफ़ सुतिहत, निदा थो ॾे तव्हांखे, असुर जो वक़्तु आहे, मूं निदा जी ॻाल्हि कई त अल्लाह साईं निदा थो ॾे त माण्हू पोइ धारियो, जेकॾहिं तव्हां सफ़ा पंहिंजे दौलत जे अंध में अखियूं ॿूटे चुकायो, अखियूं खोलियो, धरतीअ जी वुसअत जे बेकिनारीअ खे सम्झो, उन्हनि ते पंहिंजो इस्तेहकाक जताए ॿियनि माण्हुनि खे घरनि खां महरूम करण जूं हरकतूं करण वारो, इहो इख़्तियार अल्लाह साईं जी ज़ात जो आहे। तव्हां अल्लाह जी ज़ात जे अताउनि खे पंहिंजे गोॾे हेठां सोराए ऐं माण्हुनि खे महरूम था रखो ऐं माण्हुनि जे खीसनि खे ताड़ियो था त हिन वटि केतिरी दौलत आहे, हिन वटि पंहिंजे पोरे सां केतिरो कमायो आहे, हिन सॼी ज़िंदगी लोड़े सरकारी मुलाज़मत करे जेका पेंशन हथ कई आहे, हाणे पंहिंजे बचनि जे लाइ घर हासिल करण जे लाइ सॼी मूड़ी ॾे, पोइ हुनखे पटु मिले, उन ते अॾावत छा सां कंदो? ज़मीनुनि खे ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़, अनाज जी ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़, करंसीअ जी ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़, इमारत अॼु जे थी शहरी ज़िंदगीअ में, उहे सभु फ्लैट पंहिंजे पैसे जी ताक़त सां बुक कराए 5% पंहिंजी सीड़प करे उन मां 95% उन ते मुनाफ़ो रखी, ऐं उहो वीचारो जेको सॼी ज़िंदगी लोड़े 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 हाणे 5-8 लख हथ कया अथई, वरी उहे उन्हनि मां पंहिंजो उहो सस्तो घर महांगो वठण ते तव्हां हुनखे मजबूर था कयो। इहो निज़ाम रुबूबियत में मुदाख़लत नथा कयो। हुकुमरान जेके कानून साज़ असेंबलियुनि में मौजूदु आहिनि, उहे इन्हनि कानूननि ते नज़र नथा रखनि, एतिरा सादा आहिनि, एतिरा अबोझ आहिनि, या वाइड़ा आहिनि, या हवस परस्त आहिनि। छा माजरा आहे? छो उन्हनि जा तालुकात सिर्फ़ु उन्हनि ताईं आहिनि जेके सरमाएदार आहिनि? छो उन्हनि जी PR सिर्फ़ु उन्हनि ताईं महदूद आहे जेके जागीरदार आहिनि? छो उन्हनि जे ज़िंदगीअ जो कैनवास सिर्फ़ु पीरनि ऐं मशाइखनि ऐं मख़सूस क़िस्म जी पाण खे मुक़दस ज़ात सम्झंदड़नि ताईं महदूद आहे? इन जे करे त उहे ख़ुदा परस्त न आहिनि, उहे इंसान दोस्त न आहिनि। जेको माण्हू ख़ुदा परस्त न आहे उहो इंसान दोस्त कीअं थो थी सघे? रमज़ान जो महीनो इन जे लाइ ईंदो आहे त असां में माणपो पैदा करे, असां जेके 11 महीना कलूर था कयूं, उन्हनि कलूरनि ते असां नज़र सानी कयूं, जेके असां माण्हुनि ते कहर था कयूं। लफ़्ज़ माण्हू माना जेको पंहिंजो कमाए पंहिंजो थो खाए, जेको ॿियनि माण्हुनि जे महिनत ते पलजे थो, ढलिजे थो, उनखे माण्हू कीअं चऊं असां? उलाइक कल अनआम, उहे जानवरनि वांगुरु थी विया आहिनि। बलहुम अज़ल, जानवर अञा जोटिजे थो, हर तकाए थो न, जानवर खे ढुकाइजे थो गाॾे में त बार त ढोए थो न। बलहुम अज़ल, ही शख़्स जेके वेठे था खाइनि, जिन जी मुनाफ़े खोरीअ जो अंदाज़ पंहिंजे रियासत जे कानूननि जे मफ़ाद सां गॾिजी इन डगर ते थो हले
जो हर माण्हूअ जो माना जेको पोरियत आहे उनजो इस्तेसाल थो करे। बल हुम अज़ल, इहे शख़्स जेके ॻाण ॻणिया आहिनि, जेके ॻच तइदाद में आहिनि, बल हुम अज़ल, जानवरनि खां बि चट आहिनि, जानवर खां बाज़ पुरसी नाहे थियणी। सुमल तुसअलुन यौमइज़िन अनिन नईम, तव्हांखे जेके बि नेमतूं मिलियूं आहिनि उन्हनि नेमतुनि जी बाज़ पुरसी थियणी आहे। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो। मां इहे ॻाल्हियूं कयां थो इन जे करे त ही असर जो पहर आहे, हे रमज़ान जो महीनो आहे, असांखे रोज़ो नसीब थियो आहे, असांखे अलाह साईं जी हीअ उहा महल नसीब थी आहे जंहिंमें परवरदिगार आलम धरतीअ ते जलवा अफ़रोज़ आहे। धरतीअ ते जलवा अफ़रोज़ कीअं थो थिए, उन जे लाइ तव्हांजे ज़हन में जेके मादा परस्त माण्हू आहिनि सवालनि जी बुछाड़ था ॾियनि, ठीकु आहे, सवालनि जी बुछाड़ ॾेई तव्हांखे अलाह साईं खां वेगाणू था कनि। हाणे पाण हू तव्हांजे लाइ छा था कनि, हुन खां वेगाणू करे पाण बि तव्हां सां तालुक़ क़ाइमु करण लाइ तयारु न आहिनि, त उन्हनि खे असां छा चऊं? माण्हू कीअं था चई सघूं उनखे असां? कातलहुमुल्लाह अन्ना युफ़कून, छा था कनि वेठा, काॾे था दापोड़ा हणनि? मां ग़र्रक बिरब्बिकल करीम, बाझारे ऐं महिरबान अलाह खां वेसलो करे छॾनि असांखे। रमज़ान इन्हनि एहसासनि खे नओं करणु ईंदो आहे। रमज़ान जो रोज़ो इन्हनि सोचुनि ते सोचण जो मौक़ो ॾींदो आहे, माण्हू थियण जो मौक़ो ॾींदो आहे। बुख था काटियूं असां, अलाह साईं खे कुझु कोन मिलंदो आहे असांजे बुख मां। लन यनाल अल्लाह लुहूमुकुम वला दिमाउकुम वलाकिन यनालुहु तक़वा, तव्हांजो जी बुख या तव्हांजो उञू रहणु या तव्हांजो ख़ैरात करणु, तव्हांजो जा सदकात या तव्हांजो जो सखावतूं या तव्हांजो इबादतूं अलाह साईं जे ज़ात में, अलाह साईं जी किबराईअ में ज़रे बराबरि बि वाध न आहिनि आणींदियूं। वलाकिन यनालुहु तक़वा, तव्हांजे अंदर में जेको तक़वा जो जोहर आहे, तव्हांजे अंदर में जेको इंसानियत खे बैलेंस करण जो जेको सोच जो अंसर आहे, उहो जेकॾहिं मुतहरिक थियो ऐं तव्हांखे महसूसु थियो त तव्हांखे बुराई बुराई थी लॻे, चङाई चङाई थी लॻे, त माना साबित थियो माने तव्हां में तक़वा जो जोहर मुतहरिक थी चुको आहे। तक़वा छा आहे, कीअं जोहर मुतहरिक थींदो आहे, ॻाल्हाईंदासीं पाण हिन ते नंढड़े वक़्फ़े खां पोइ। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत चल हिकिड़ी हदीस आहे, मूंखे हथ अची वई आहे। और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल अल्लाह ताला या इबादी इन्नी हर्रमतु ज़ुल्म अला नफ्सी वजअलतुहु मुहर्रमम बैनकुम फला तुज़ालिमू। केॾा आम लफ़्ज़ आहिनि। अलाह साईं फरमाए थो त मूं पंहिंजो पाण ते ज़ुल्म करण खे हराम करे छॾियो आहे। वजअलतुहु मुहर्रमम बैनकुम फला तुज़ालिमू, जॾहिं मां पाण ते ज़ुल्म खे हराम करे छॾियो आहे त तव्हां ते बि लाज़िम आहे त तव्हां ज़ुल्म खां बाज़ अचो ऐं हिक ॿिए ते ज़ुल्म न कयो। ज़ुल्म छा आहे? ज़िंदगी समाज खे, मुआशरत खे अनबैलेंस करण ई ज़ुल्म थींदो आहे। तक़वा पैदा करण जे लाइ असांखे रोज़ो ॾिनो वियो आहे त तव्हां रोज़ा रखो जीअं तव्हां में तक़वा जो जोहर पैदा थिए। कुतिब अलैकुमुस सियाम कमा कुतिब अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। रोज़ा पहिरियनि क़ौमुनि ते बि फ़र्ज़ हुआ, पहिरियनि उम्मतुनि ते बि फ़र्ज़ हुया। असां वटि इहो तसवुर अलाए छो उभरी ईंदो आहे त रोज़ो असांजे लाइ अज़ाब आहे, रमज़ान ईंदो आहे कीॿाइण लॻंदा आहियूं, बुख काटणी पवंदी, मानी कान मिलंदी, पाणी कोन मिलंदो, उञ लॻंदी, ॿाहिरि वेंदासीं दुकान बंदि हूंदा, मुलाण को माहौल आहे। हीअ बि का रियासत आहे जंहिंमें
कानून अप्लाई कयो थो वञे, बसि बिरयानी वारनि खे बि गाॾो हणणु न ॾियो, शरबत वारनि खे शरबत विकिणणु न ॾियो, गंढे वारनि खे गंढो विकिणणु न ॾियो, कुल्फीअ वारनि खे कुल्फी विकिणणु न ॾियो। इहा बि का रियासत आहे। ॻाल्हि इहा आहे त इंसानी समाज जा जेके फ़लसफ़ा असां इन्हनि खां वेसला आहियूं न, असां इन्हनि खां जहालत जो शिकार आहियूं, तॾहिं असांखे रोज़ो मसइलो थो लॻे। न त रोज़ो इंसानी फितरत आहे, रोज़ो मुस्लमान जो मसइलो न आहे, रोज़ो माण्हूअ जो मसइलो आहे। माण्हूअ जी फितरत जी बेहक जेका आहे उहा सभिनी जी साॻी आहे। उन फितरत खे जेकॾहिं परवरदिगार आलम हिकिड़ी तहज़ीब सां, हिकिड़ी शाइस्तगीअ सां त असांजी ज़िंदगीअ में वारिद थो करे, त उन में असांखे छिते थियण जी ज़रूरत जी नौबत छो थी अचे? असां आपे मां छो था निकिरूं? असां वाफूं छो था? असां बक बक छो था कयूं? इन जे करे त असांखे रोज़े जे फ़लसफ़े जी ख़बर ई कोन्हे का, असांखे रोज़े जे हक़ीक़त जी ख़बर ई कोन्हे का। असांजे फ़ाइदे जो अलाह साईं त बार बार चवे थो न त कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद। समद माना जंहिंखे कंहिं बि शइ जी न परवाह हुजे, न ॻणती हुजे, न ज़रूरत हुजे। असां रोज़ो था रखूं त को अलाह साईं खे ख़ुशी थींदी हूंदी। हा, ख़ुशी इन माना में हुनखे थिए थी त हुनजो बानू पंहिंजे ज़िंदगीअ जे लाइफ स्टाइल जे उन नेचुरल प्रोसेस में अची थो वञे। अलाह साईं चाहे थो तव्हां सेहतमंद हुजो, अलाह साईं चाहे थो तव्हां सुहिणा सिफ़ता हुजो, अलाह साईं चाहे थो तव्हां ख़ुशहाल हुजो, अलाह साईं चाहे थो तव्हांजो इस्पतालूं वीरान हुजनि, तव्हांजा बाग़ीचा आबाद हुजनि, तव्हां बीमारियुनि खां बचो। इहो अलाह साईं जो असां सां प्यारु आहे। उन प्यार जे लाइ हू असांखे इन मरहलनि मां गुज़ारे थो त उन्हनि खे असां पंहिंजे लाइ वबाल छो था सम्झूं? इन जे करे जो असांखे ख़बर ई न आहे त तक़वा थींदी छा आहे। ईअं आहे बराबरि त हिकिड़ो मख़सूस गिरोह आहे जेके पंहिंजो पाण खे मज़हब जो ठेकेदार था सम्झनि, जेके अजीबो ग़रीब क़िस्म जूं शक्लियूं ठाहिनि था, जेके अजीबो ग़रीब क़िस्म जे रंगनि जा कपिड़ा वठी ऐं पटका था ॿधनि, जेके अजीबो ग़रीब क़िस्म जूं स्टाइल जूं टोपियूं ठाहे पाइनि था, जेके अजीबो ग़रीब क़िस्म जा ख़त वठी दाड़ीअ खे अजीबो ग़रीब बणाए जोकर बणाए था छॾनि पाण खे, अजीबो ग़रीब क़िस्म जा वॾी था वॾा ढिघा जुबा पाइनि, अजीबो ग़रीब क़िस्म जी साइज़ूं सुथणुनि जूं था पाइनि। उन्हनि जोकरनि, उन्हनि मुज़हिका ख़िज़नि, उन्हनि मुलनि ऐं उन्हनि जुड़तू पीरनि ऐं उन्हनि मशाइखनि, उन्हनि जो इस्लाम सां छा? हुननि समाज जे हिननि सादनि माण्हुनि खे हिकिड़ो वंग विधो आहे नमूनेबाज़ीअ जो, त उहे इस्लाम जो उञाण त न थिया न। हा, इहा बदकिस्मती आहे त नालो उहे इस्लाम जो था खणनि। हाओ, इहा बदकिस्मती आहे त हू क़ुर जूं आयतूं बि पढ़नि था। इहा बि बदकिस्मती आहे त हू पंहिंजी निस्बत हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां क़ाइमु था कनि। उन्हनि खां पुछो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे सीरत में को मईशत जो फ़लसफ़ो न ॾिनो आहे। उन्हनि खां सवाल पुछो त छा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं पंहिंजो पाण खे जोकर बणाए पेश कयो? उन्हनि खां पुछो त छा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन करे फरमायो अफ़ुल लुहा वक्सफ़ु शवारिब त सुवारीअ जो ख़्यालु रखो ऐं मुछूं फज़ीलत सां रखो। उनखे तव्हां आफ़ुल्लुहा वक्सफ़ु शवारिब सुवारी ऐं दाड़ीअ खे अहिड़नि स्टाइलनि में खणी अचो, अजीबो ग़रीब बणाए, पाण खे मुज़हिका ख़ेज़ बणाए, सॼी ख़लक़त खां अलॻि थी बीह ऐं तव्हां माण्हुनि जे ज़हननि ते हुकुमरानी करण जी कोशिशि कयो। तव्हांखे ख़बर आहे त अहिड़नि माण्हुनि जे मुतलिक़ क़ुर बि रड़ियूं कयूं आहिनि। इन कसीर मिनल अख़बार वर रुहबान लयअकुलूना अमवालन नास बिल बातिल वयसुद्दूना अन सबीलिल्लाह। ख़बरदार थिजो मशाइखनि खां, ख़बरदार थिजो मुल्लनि खां, ख़बरदार थिजो अहबार खां, ख़बरदार थिजो रुहबान खां, जेके अजीब ग़रीब क़िस्म जो लिबास पाए ईंदा, जेके अजीबो ग़रीब क़िस्म जूं टोपियूं पाए ईंदा, जेके अजीबो ग़रीब क़िस्म जा पटका ॿधी ईंदा, जेके अजीबो ग़रीब क़िस्म जा जुबा ऐं कुबा ठाहे ऐं तव्हांखे वंक विझंदा। तव्हांजो उन्हनि जो निशानो छा हूंदो, हदफ़ छा हूंदो? तव्हांजो माल खाईंदा, हड़प कंदा। उन्हनि जी निगाहूं तव्हांजे खीसनि ते हूंदियूं, उन्हनि जो हू तव्हांजा नंग तकींदा। इहे अलामतूं आहिनि। छा ईअं असांजे समाज में इहो त कुझु नथो वहे वापरे पियो? अहिड़नि रज़ील क़िस्म जे प्रकारनि वारनि माण्हुनि जे करे असां इस्लाम तां हथु खणी छॾियूं। इस्लाम जो उन्हनि सां ताल्लुक़ कहिड़ो आहे? इस्लाम खे जॾहिं बाशऊर माण्हूअ पंहिंजे शऊर सां सम्झणु छॾे ॾिनो, तॾहिं इन्हनि माण्हुनि इस्लाम ते कब्ज़ो कयो। उन्हनि माण्हुनि रोज़े खे अजीब ग़रीब करे पेश कयो। उन्हनि माण्हुनि रमज़ान खे मश्करी बणाए छॾियो। उन्हनि माण्हुनि असुर जे हिन ख़ूबसूरत पहर खे लाउड स्पीकर जे मिसयूज़िंग सां रमज़ान सॼो असुर जो वक़्तु आज़ार में तब्दील करे छॾियो।
हिन में इस्लाम जो कहिड़ो दो आहे? इस्लाम हिकु फ़लसफ़ो आहे जेको तव्हांखे मईशत जे इस्लाहात जा नुक़्ता थो ॿुधाए, जेको तव्हांखे इंसानी नफ़्सियात जे इन दाख़िली रुखनि खां आगाह थो करे जेके तव्हांजे अंदर में अनुमान उद्दमन कैफ़ियतुनि जे सूरत में पैदा था थियनि। साइंस तव्हांखे मटीरियलिस्टिक अप्रोच थी ॾे, शयुनि जी जोड़ जक थी ॾे, ज़िंदगीअ में आसानियूं थी पैदा करे, पर मज़हब तव्हांजे दाख़िली कैफ़ियतुनि खे तव्हां सां ओरे थो ऐं तव्हांखे सम्झाए थो त तव्हां सां इहो जेको कुझु वहे वापरे थो इन जो सबबु छा आहे। ज़हर अल फ़साद फिल बर वल बहर बिमा कसबत ऐदिन नाज़। साइंसी इजादातूं थियूं, उन्हनि खे माण्हुनि मिसयूज़ कयो, ज़मीन सॼी फ़साद सां भरिजी वई, रत सां रंगजी वई, बारूद जी धूड़ सॼी धरतीअ जे माण्हुनि खे अंधो बणाए छॾियो। छाजे करे आहे? बिमा कसबत ऐदिन नाज़। जॾहिं इंसाननि अलाह जे नेमतुनि खे मिसयूज़ करणु शुरू कयो। मज़हब अलाह साईं जी नेमत आहे, उनखे मख़सूस जोकर टाइप माण्हुनि जेकॾहिं बयानु करणु शुरू कयो त हिन जो मतिलबु इहो आहे त हाणे असां मज़हब तां हथु खणी वञूं, असां पंहिंजे मईशत खे सुधारण जे लाइ अकुल खां कमु वठूं था, असां पंहिंजनि रिश्तनि जी जोड़ जक जे लाइ अकुल खां कमु वठूं था, असां पंहिंजा ॾोकड़ बचाइण जे लाइ अकुल खां कमु वठूं था, असां शयूं हासिलु करण जे लाइ अकुल खां कमु वठूं था, असां आसूदनि माण्हुनि सां कुंडी हणी तालुक़ क़ाइमु करण जे लाइ अकुल खां कमु वठूं था। अची मज़हब ते खुटी था पऊं, अखियूं ॿूटे उन ते पई था रहूं, कुझु सोचण जी जो तकल्लुफ़ नथा कयूं। अफला यतदब्बरून अल क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालहा। छो पंहिंजनि कल्बनि ते ताला हणी वेठा आहियो? छो कोन था तदब्बुर कयो? छो कोन था तफ़क्कुर कयो त हक़ीक़त छा आहे? तव्हांखे क़ुर निदा थो ॾे। असर जे हिन पहर में अलाह साईं हीउ जेको रमज़ान में क़ुर नाज़िल कयो आहे, रमज़ान ऐं क़ुर खे जेको लाज़िम मलज़ूम हुन करार ॾिनो आहे, शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन। रमज़ान जो तारीफ़ कहिड़ो थो थिए त इन में क़ुर जो नुज़ूल थियो। क़ुर जो इहे ॻाल्हियूं जेके असुल में तव्हां जूं ऐं असां जूं ॻाल्हियूं आहिनि, जेके असुल में असांजे अंदर जूं ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि सभिनी शयुनि खे जॾहिं असां पंहिंजे फ़िक्र सां, सोच सां ऐं शाइस्तगीअ सां सोचूं था, वीचारियूं था, त असांखे महसूस थो थिए त धरतीअ ते जेके नाजाइज़ी कंदड़ किरदार आहिनि, उन्हनि किरदारनि खे बि कुदरत मौक़ियो थी ॾे। भली उहे फ़िरौन बणिया वेठा आहिनि, भली उहे निमरूद बणिया वेठा आहिनि, भली उहे अबू जहल जूं सिकूं था लाहिनि, भली उहे अबू लहब जा प्रकार था अपनाइनि, भली उहे उतबे, शैबे, वलीद, शद्दाद, हामान ऐं कारून जा पेरोकार लॻाए वेठा आहिनि, पर आहिनि त परवरदिगार जा न। ही रमज़ान अचे थो इन जे करे त उन्हनि माण्हुनि खे बि मौक़ियो मिले त तव्हां बि मोटी अचो, तव्हां बि पंहिंजी ज़िंदगीअ ते नज़र सानी कयो। लअल्लकुम तत्तकून, मूं ॻाल्हि कई तकवा जी। तकवा हिकु जोहर आहे जेको ज़िंदगीअ में बैलेंस पैदा कंदो आहे, एतदाल पैदा कंदो आहे, अदल क़ाइमु कंदो आहे। एदिलू हुव अक़रब लित्तक़वा। बैलेंस कयो पंहिंजी ज़िंदगीअ खे, तव्हांखे तकवा नसीब थी वेंदी। वरी तकवा जी इस्तिलाह सां जुठ, छाकाणि त उहे जोकर टाइप माण्हुनि, मख़सूस क़िस्म जे वज़ह क़तर वारनि माण्हुनि ॻाल्हि कई तकवा जी, तंहिंजे करे असांखे तकवा मां बि बुछां अचणु लॻी। त ॿेली इन्हनि माण्हुनि जे यरगमाल करण, मज़हब खे यरगमाल करण जे करे तव्हां मज़हब जे इस्तिलाहनि ते हिकिड़ो दफ़ो गौर फ़िक्र ज़रूरु कयो। असां फ़ख़ुरु महसूसु कंदा आहियूं 2-4 यूरोप जा किताब पढ़ी, यूरोपियन ॾाहनि जा किताब पढ़ी, उन्हनि जो हवालो ॾियण में फ़ख़ुरु महसूसु कंदा आहियूं। असां पंहिंजे अकाबिर सहाबा किराम जो हवालो ॾियण में कीवाईंदा आहियूं ऐं उन सहाबा किराम जे हवाले ॾियण खे असां मुलाइब था सम्झूं। अलाह ऐं रसूल जी ॻाल्हि करण खे असां मुलाइब था सम्झूं। कार्ल मार्क्स, नीट्शे, दुनिया जा ॿिया वॾा वॾा फ्रेडरिक एंगल्स या अरस्तु या अफलातून या हिरक्लितिस या डेमक्रितिस, इन्हनि ॾाहनि जा नाला वठी ऐं असां फूंडजी था वञूं। माण्हू था सम्झनि वञ बिणाए हिन यूनान जा किताब पढ़िया आहिनि। अरे भाषा, यूनाननि जेके ॻाल्हियूं कयूं उन्हनि ॻाल्हियुनि जो खुटल पासो तव्हां जाचे ऐं क़ुर खे पढ़ी ॾिसो त क़ुर तव्हांखे उतां अॻिते वठी हलंदो जिते हू खुटी पिया आहिनि, जितां हुननि जी नज़र अॻिते नथी वञे।
हिननि शख़्सनि जेके तव्हांखे माशी फ़लसफ़ा ॾिना, हिननि शख़्सनि जेको तव्हांखे अलाह खां वेगाणू बणायो, हिननि शख़्सनि जेको तव्हांखे साइंसी मादियात जे जदलियात में उलझाए छॾियो ऐं पोइ पाण बि हथ कढी विया, होॾां बि तव्हांखे वेसलो करे छॾियनि, होॾां बि तव्हांखे वेगाणू करे छॾियनि, पोइ इंसान जूं जॾहिं वायूं बताल थियनि थियूं त परवरदिगार आलम जो मिन हैस ला यअलमून, उतां दस्तगीरी थी थिए जितां इंसान खे को गुमान बि कोन्हे को। छो बाशऊर इंसान जेके हसास इंसान आहिनि उहे पंहिंजे ज़िंदगीअ में जंहिं बि डगर ते हलिया आख़िर में उहे छो ईअं चवण ते मजबूर था थियनि, या रब तुंहिंजो ना जीअं को थधो थां जो पीते प्यास बुझी वञे, या रब तुंहिंजो ना जीअं को हीर जो झूटो जो लॻे त अखियूं निंड्राखिणियूं थी वञनि। छो ईअं चवण ते मजबूर था थियनि? छाकाणि त उहे पंहिंजे सलीम फितरत की सलामतीअ खे क़ाइमु रखी सोच सां, वीचार सां, ढंग सां, मज़े सां, डर सां फितरत जे रस्ते ते अची चुका। अल्लाह जी निदा खे उन्हनि कनायो। असर जो ही पहर, रमज़ान जो ही महीनो, सहरीअ जो ही ख़ूबसूरत समान, उन में अल्लाह जी निदा जंहिंखे माण्हू कनाए ऐं पोइ परवरदिगार सां लव लॻाए ऐं उहो माण्हू जॾहिं सरब सुजूद थो थिए त उन जी ज़िंदगीअ जा थक लही था वञनि। इज़ा सजद अल अब्द सजद फी क़दमय रहमान, सजदे जी कैफ़ियत त ॾिसो। योगा में भली माण्हू ऊंधो सऊं थिए उहो फ़ख्र जी ॻाल्हि आहे, बाक़ी निमाज़ में जॾहिं माण्हू सरब सुजूद थिए त इहो मुज़े का खेज़ आहे। कातलहुमुल्लाह अन्ना युफ़कून, कहिड़ा वेठा फ़ैसिला कयो। योगा में ऊंधो सऊं थियणु शहरी ज़िंदगी आहे ऐं निमाज़ पढ़णु मुलाणकी आहे। ॾिसो त क़ुरान हकीम तव्हांखे पंहिंजे फितरत जे डोल जेका इंसान जी बेहक आहे उन डोल में जेको तव्हांखे अॼु योगा वारो योगा थो कराए, योगा में इबादत नथी थिए, योगा खां असांखे काई नफ़रत कान्हे का, क़ुरान योगा खां मना नथो करे, क़ुरान तव्हांखे योगा जे स्टाइल सां ऊंधो सऊं थियण खां नथो रोके, पर हुन जेको तव्हांखे फितरत जे मुताबिक़ इबादत जो ॾींहं में निमाज़ जी सूरत में 5 वक़्ती एक्सरसाइज़ जो जेको मौक़ो ॾिनो आहे उनखे तव्हां मज़ाक था बणायो ऐं योगा ते तव्हां फ़ख़ुरु था कयो। या जहालत न आहे? एहसास कमतरीअ खे अञा सिंग थींदा आहिनि, एहसास महरूमीअ जा अञा के ॿिया पार पता थींदा आहिनि। वर्कऊ वसजुदू, वर्कऊ चेल जे कंडे खे मूव कयो, रुकू इन शइ जो नालो आहे। फसजुदू, सजदे जी कैफ़ियत में छा थींदो आहे? तव्हांजे सजदो माना सजदो रुगो ज़मीन ते टकर हणण जो नालो सजदो न आहे। सजदो तव्हांजे सॼे बॉडीअ जे रत खे तव्हांजे चेहरे में गॾु कंदो आहे, रत खे। त हवास इंसान जा सॼी बॉडीअ जा अलाह साईं ॾिसो कीअं इंसान जे डोल खे ठाहियो आहे। पेरनि खां वठी पेरनि जी बेहक आहे, सॼे जिस्म जो बार खयूं बीठा आहिनि। जंगुनि जी बेहक आहे, जंगुनि जी डोल ॾिसो, सनरीन खां शुरू थियूं थियनि मथे थोल ते अची थियूं वञनि। पंहिंजी चेल ॾिसो, उन्हनि सभिनी शयुनि खे कंट्रोल करण वारो जेके हिसा आहिनि, अहम तरीन ॾिसण जो हिस्सो, सिंघण जो हिस्सो, चखण जो हिस्सो, ॿुधण जो हिस्सो, उहो चेहरे में मुश्तमे आहिनि। ऐं उन्हनि सभिनी खे कंट्रोल करण वारो माइंड जो हिस्सो, दिमाग़ जो हिस्सो, जेके असां ब्रेन था चऊं, जंहिंमें मेमोरीज़ आहिनि, उहे सभु शयूं जॾहिं उन्हनि खे तरावत मिले थी सजदे जे सूरत में, त इहो इंसानु सरापा फितरत बणिजी थो वञे। उन फितरत में जॾहिं तक़वा आहे, ज़िंदगीअ खे बैलेंस करण जो तसवुरु आहे, त उहो तसवुरु असांखे रोज़े सां नसीब थो थिए। रोज़ो असांखे रूहानियत में बि असां ईअं छो इन अहसास कमतरीअ में हलिया वञूं त छाकाणि त फलाणो जोकर टाइप पीर जीवानियत जो ॻाल्हि थो करे, इन जे करे असां रूहानियत खे न मञींदासीं। असां अहसास कमतरीअ मां निकिरूं, इहो रोज़े ऐं रमज़ान असांखे मौक़ो ॾिनो आहे। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान।